कलाम में इरशाद फरमाए आए मुझा प्यारा हबीब जी मुझा रब करीम अज मक्के जे शहर में ऐलान फरमाए मक्के जे मानन के गड्डू कर ईमान वारा भी गड्डू कर काफर भी गड्डू कर जेके मक्के में रहन था ओ मुझा महबूब मा अल्लाह जी जात जे को कुरान की आयत नाज़िल तो फरमाया हुजूर फरमायो आए मुझा रब करीम भला छा माजरावे जो एड़ो तो आदर ता फरमाई तो त मक्के में ऐलान कर ओ मुझा मौला भला जे एड़ो वडो ऐलान ओ मुझा सुहरा रब करीम को तू छो न तो बयान फरमाए जो मुंह मोहम्मद के तो चवी तो तू मक्के के शहर में ऐलान कर अल्लाह फरमायो मुझा महबूब इन जे करे मान नथो ऐलान कया मां रब तो चवा कुरान मुझो बुझे जुबान मोहम्मद करीम जी हुजे आए मुझा करीम मौला छा तो चवण चाही रब तो फरमाए ता हसन हुसैन के भी गड कर सहाबन के भी गड कर ऐ उनन के चई बुदाए त कुल्ला सलकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा अल्लाह फरमाए तो मुझा हबीब अज सगी उम्मत के चई बुधा ऐ मुझा उम्मतियो मां मोहम्मद तवादे अल्लाह जे तरफ का दीन खणी आयो आया मां तवादे अल्लाह जे तरफ का पैगाम खणी आयो आया हाने मां तवा का इन जी का बे मजदूरी न तो घुरा मां तवा का इन जा डोकड़ पैसा चांदी को न तो घुरा मुझा मिटा मस्जिद तैयार थी विंदिया त शाम जे टेम ते मजदूर के मजदूरी दिबिया मदीने वाले साईं फरमायो त जने मजदूर के मजदूरी कराइंदा कयो त उनके पघर सुकण का अगन उनके पैसा दे छडींदा कयो मजदूर जी मजदूरी खाइण हराम आ साईं फरमाइंदा मां तवा के नमाजू सेखारियो मां तवा के रब जी वहदानियत सेखारी मां तवा के कुरान पढ़ी बुधायो इन जो को भी तवा का मुआवजो न थो घुरा हां मगर मां तवा का हिकड़ी गाल जो मुतालबो थो क्या जे कदे तवा चो तो मां मुस्तफा चवा सहाबन अर्ज कयो या रसूल अल्लाह तवा हुक्म फरमायो चवण छा था चायो हुजूर फरमायो इल्लल मवद्दत फिल कुर्बा मां इहो थो चवाव जो मुझे दुनिया छडण का बाद में जा दुनिया जी हयाती में क़यामत ताईं कुरान में अल्लाह लिखी थो छडे अरे करबला थे न थे दुनिया में को हुजे न हुजे पर कुरान तो क़यामत ताईं हलंदो इन कुरान जो पैगाम फिलाना तू फिलाने के फिलाना तू फिलाने के फिलाना तू फिलाने के हत्ता के वनी दुनिया वारन के खबर पइजी वने तो अल्लाह ताला हुक्म दो फरमाए मुझा हबीब इनन सबन के चो इन दीन ॾियण जे एवज़ में मां तवा के इहो थो चवां त मुझे अहल बैतन सां मोहब्बत रखजो कुछ न तो घुरा रोकण न तो घुरा पैसा न तो घुरा पर हेतरो तवा के दीन समझायो हेतरो तवा की तबलीग कया इन जे बदले में मां तवा के तो चवां इल्लल मवद्दत फिल कुर्बा तवा मुझे अहल बैतन सा मोहब्बत रखजो मुझे अबू बकर सिद्दीक सा मोहब्बत रखजो उमर फारूक सा मोहब्बत रखजो छोजे इन आयत में अहल बैत जो लफ्ज काने इते कुर्बा जो लफ्ज आयो आ आलिम चवंदा आहिनि त कुर्बा बमाना करीब हुजूर फरमाइंदा त मुझे रिश्तेदारन सा मोहब्बत रखजो मुझे मोहब्बत घर वारन सा मोहब्बत रखजो मुसलमान भाइरो कुर्बा बमाना करीब नबी पाक के हुसैन भी करीबा हसन भी करीबा तो मुस्तफा के अबू बकर उमर उस्मान भी करीबा छोजे अबू बकर मुस्तफा जो सुर हुआ हजरत उमर मुस्तफा जो सुर हुआ हजरत उस्मान मुस्तफा जो न्याणो हुआ ये करीब थी वींदा पाजा थी वींदा रब करीब जी जात बाबरकात फरमायो त मुझा हबीब इनन के चो त तुझे बच्चन सा मोहब्बत रख हाने कुरान में मोहब्बत फर्ज थी वई आ मुसलमान बारो करबला करबला
मानन खणी कया करबला के समझण जे लाइ को वडो हाँ हुजे जेको करबला के समझे हक ही बातिल जो छेड़ो अजो खान छोला जने इब्राहिम खलीलुल्लाह हक जो आवाज उठारियो त बातिल में निमरूद आयो हो जने मूसा कलीमुल्लाह हक जो आवाज उठारियो हो त बातिल में फिरौन आयो हो जने मोहम्मद मुस्तफा हक जो कलमो उठारियो उतबो शेबो अबू जहल आया हाने इते दीन इख्तिताम थी थो वने मदीने वाले साईं हक जे कलमे का बाद में जने इमाम हुसैन अली मकाम हक जो कलमो बयान कयो उन वक्त में यजीद पैदा थी आयो मुसलमान भारो हुसैन केरा हुसैन छो करबला कया अदा बच्चा कुरान के जी जरूरत कान हुंदिया पर इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जी जात बाबरकात के या जमन वाली बात अल्लाह ताला उन जो रोजी रिज़्क भी लिखी छयो तो हुसैन जी शहादत भी लिखी छड़ी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चाची उम्मे फजल रस करे थी या रसूल अल्लाह मा खतरनाक रात ख्वाब लधोआ हुजूर फरमांदा चाची केड़ो खतरनाक ख्वाब लधो थई जवाब में रस करे थी या रसूल अल्लाह मा दिसा थी त तवा जे जिस्म जो टुकड़ो मुजो कटकी करे मुजी झोली जे अंदर हयो आयो आ हुजूर फरमांदा चाची तो तमाम भलो ख्वाब लधोआ की भला जी मुजी फातिमा के 9 महीनो या अन करीब बार जणी दी उन जो नालो आला दर्जे वारो होंदो ऐ वो जने जमदो त तुजी झोली में ईंदो तू उन जी दाई थींदी तू उन खे निपाई दिया पाली दिया खुदा जी जात बाबरका जो कसम ए उजण जे गोठ वारो तवा के मां मथे ते कसम दई थो रब जो पुछा त दुश्मनन जे घर में पंजी जाल न छड़बिया दुश्मनन जे घर में पंजा नंग न छड़बा जने इमाम हुसैन अली मकाम जे विलादत वारो दिहारो जोवा हजरत अम्मा फातिमा ज़हरा के हुसैन दुनिया जे तख्ते ते आयो वा अल्लाह जा मलाइका खुशन में आ गए जन्नत जो होरो खुशन में आ गए मदीने वारो साईं खुशन में आ मौला अली खुशन में आ अबू बकर उमर खुशन में आ सहाबे को चंदा छा राजा आज तमाम खुश नजर था जो जवाब में चवंता आ गया वो जवान जिसको करबला पे नाज है आ गया वो जवान जिसको करबला पे राज है इसके सजदे पर हशर में मेरे खुदा को नाज है मुसलमान भाइयों नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बच्चो जने दुनिया के तख्ते ते आयो वा हे मवाली चवताई त अबू बकर नबी जो दुश्मन उमर नबी जो दुश्मन उस्मान नबी जो दुश्मन अरे तवा के इल्म काथे आ तवा त दुफते बंदूक हणदा हो आत्मा तो के साबित किताबन में करे दिखाया जने हजरत इमाम हुसैन जम्यो वा उमर जे वजूद मु आयो वा बार जमदो वा त मां जे हथ में नहीं दोआ पी जे हथ में नहीं दोआ बार जमदो वा त पहरो पहरो ताई जे हथ में ही दोआ जने इमाम हुसैन उमर जे पाक पेट मुबारक मा बाहर थोचे तो उनके पहरो पहरो खण वारो अबू बकर सिद्दीक जी घर वारिया सुभान सुभान आप मजाक थो रहिया सिद्दीक सब कुछ मुस्तफा को कुर्बान मां हर वाइज में अबू बकर जी ने करे गाल कंदो आ जो अबू बकर सिद्दीक मुझे सिलसिले में मुर्शिद आ असा नक्शबंदी आयो न नक्शबंद जो मुर्शिद अदर अबू बकर सिद्दीक समझो दा हां या गाल इमाम हुसैन जी आमद हाने अल्लाह फरमाइंदो आर तवज्जो दी बुधनो हल जान रब जो कुरान दो फरमाए वला तक़ूलु लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून अल्लाह फरमाए तो आए ईमान वारो जेको अल्लाह की राह में कत्ल कयो विंदो आ जेको रब जी राह में पंहिंजी जान कुर्बान करे छॾींदो आ रब फरमाए तो ला तक़ूलु उन्हनि खे न चवंदा कयो छा मुंहिंजा रब फरमाए तो अमवात पंहिंजी ज़ुबान मां न चवंदा कयो त उहे मरी विया ख़त्म थी विया मिटी थी विया अरे दुनिया वारा चवंदा आहिनि त नबी
भी मरी वियो मिटी थी वियो खत्म थी वियो यो दुनिया वारन जो कौल हुंदो आ अरे मुझो मुस्तफा त बेमिसाल आ पर रब तो फरमाए तल्ला तकूलू जेके मुझे राग में पंजी जान कुर्बान करे दीदा उनन के मोल न चवंदा क्यों रब तो फरमाता फल अहया वला किल्ला तशुरून दुनिया वाला छा भी चव न मनन हुसैन के परवाह के जी नागे हसन के न मनन परवाह के जी नागे अरे इनन जी तारीफ मां कुरान में बयान हो गया तो इनन के मोल न चो मां रब शाहिदी तो जा त ये सदाई चेहरा है सच्ची ना पर रब तो चल एड़ा चेहरा है जो ला तशकुरून फरता एकड़ो मोरा पे चती यार को शहीद चेहरा है तो कोई की चेहरा हुंदा कोई समझ में गाल थी मां चए तो यार गाल बुध मांगड़ो अकली धक तो तोखे बुधाया जवाब हो जा अल्लाह की जात एतरी बेमिसाल जात आ तवा कुकड़ जो अंडो हथ कयो तो कुकड़ जे अंडे के तवा 5 8 21 दिहाड़ा उन्हें कुकड़ जे हेठा रखो वरी कुछ वक्त खापो इन अंडे के खड़काईंदो तो तवा के इन अंडे में बच्चे जो आवाज नजर ईंदो मुजा दोस्तों अंडे में साग वारी शे कुकड़ हुजे छाप हुजे पर आए त अंडो तमाम नठड़ो उन अंडे में रब की जात कुकड़ जो साह रखे सके तो उन जानवर के पैदा करे सके तो रब जे तो मुझी कुदरत ॾिसो मुझी ताकत ॾिसो मां रब वो आया जो अंडे में साग जी शे रखे ता रखे सका तो मुझे आडो का वडी गाल काने ओ उजड़ जे गोठ वारो तो रब तो फरमाए त अंडे में साग वारी शे रखा तो त अंडे का त कब्र तमाम वडी होंदी आ अल्लाह फरमाए तो रुकी चेहरा पर अरे सुभान मातम शहीदन के मुल नचो पर कदे कदे ज़हन में तवाजे में अची वने त यार किया चेहरा हुंदा रब उते तो बयान फरमाए वला तसबलज़ीन कुतलू फी सबीलिल्लाह अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम यरज़कून अल्लाह फरमाए तो जुबान मत नचो पर कदे ज़हन में भी न सोचींदा को तो कोई शहीद मरी विया खत्म थी विया मिटी थी विया रब फरमाए तो तब इंद रब्बिहिम युरज़कून ये अल्लाह वट मानी भी खाईंदा हन पानी भी पींदा हन रिज़्क़ भी वापराए छड़ींदा मुसलमान भारो रब तो चए त शहीद मरी न वींदा शहीद हमेशा जिंदा हुंदा हमेशा उन जो आला मकाम हुंदो आ पर अल्लाह ताला असा जेको मोहब्बत कंदो वा रब न का वरी इम्तिहान भी वठंदो आ थोड़ो तकरीर के समझदा तेरो ताके कुरान शरीफ अग में टी पार्टी वाला चवंदा त सुन्नी कुरान कोन पढ़ंदा है असा ही कुरान पढ़ंदा हूं पर कुरान में न के यो नजर कोन थो त कद जाकुम मिनल्लाह नूरु व किताबुम मुबीन उमर फारूक के दौर में एकड़ो बेवकूफ आयो बेवकूफ जी अब सल्लल्लाहु मुजी न सा मोहब्बत जो इन में खुदा मुस्तफा के दौरा पाना है इने करे मोहब्बत तवज्जो वरी उमर जो सचो छा थो ची मुके अबद सा मोहब्बत जो रब मुस्तफा के डोरा पाना है उमर देरी न कई तलवार म्याण मा कजाई तलवार कदी खता करे मुट्ठी में हयाई तो मुट्ठी बद थी पई टुकड़ा थी पई उमर कत्ल करे छडो सीरे बेवकूफ तोके अबद कुरान में नजर आया तोके इयो कुरान में छो न नजर आयो वा कद जाकुम मिनल्लाह नूरु व किताबुम मुबीन तोके इया कुरान में आयत नजर ना आए तोके इयो कुरान में नजर ना आयो वमा
अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। इनमा मालूम जो तो नबी बिन दुश्मन जो इलाज को ताकतुल्लाह खत्मा जेको रसूलुल्लाह जो दुश्मन थींदो वा उन जे लाइ मौत हूंदो वा। मां तव्हां खे हिकु हदीस पाक ॿुधायां पोइ मां करबला जे मौज़ू ते अचां थो। सुनन इब्ने दाऊद जे अंदर हदीस आहे, हदीस जो ज़ामिन मां पाण आहियां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वक़्त में हिकिड़ो मदीने पाक में खून रेज़ी जो वक़्त अञा कोन आयो आहे। हिकिड़ो नबी पाक जो सहाबी आहे, अखियुनि खां नाबीन आहे, उनजी घरवारी खे ॿ पुट बि आहिनि। हुज़ूर जे शान में गुस्ताखी कंदी आहे, घटि वधि ॻाल्हाईंदी आहे, वॾी लाकड़दार माई आहे, पर उन जो मुड़ुसु चए थो ॻाल्हि ॿुध, तूं मुंहिंजी ज़ाल आहे अलहमदुलिल्लाह खिलंदे आहे, पर मुंहिंजे दिलबर जे शान में हिकिड़ो लफ़्ज़ बि ग़लति ॻाल्हाईंदी आहे, मूंखे कांवर ईंदी त मां क़त्ल करे छॾींदुमि। ठिठड़ा जेके हूंदा आहिनि, ठिठड़ा सुनी बाबा हक़ चए थो को घुरायो मानी मूंखे घर मिले रोल मुला मां ढुकोना। ठिठड़ा सुनी जेके हूंदा आहिनि न साईं थोरो मिले जो जेको रसूलुल्लाह जे सहाबन खां वधीक वरी तूं आजा। हदीस तो बयान किया, हदीस सुनन इब्ने दाऊद जे अंदर हदीस आ। वरी जलेस त तूं मुझे नबी जे शान में गुस्ताखी न कर। हुआ पीछे असां जड़ो वा, असां वांगुर खाए थो, असां वांगुर पिए थो, छो मोहम्मद जे पोयां लगो वा। हिकड़े जे हारे एडा गुस्ताखाना लफ्ज़ बयान के अखियुनि खां अंधो वा। अदा अंधे के त सहारे जी जरूरत हूंदी आ। छुरी हथ में खणी पंहिंजी घरवारी के पेट में हई, पेट बंद थी पियो, टुकड़ा थी पियो। नबी पाक सुबह जो ऐलान फरमायो, सहाबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मदीने पाक में खून छो वा? ऐं उहो मदीने में पहिरियों पहिरियों खून छो, अॻ में खून न छो? हुज़ूर सभिनी सहाबन खे गॾु कयो। हाणे नबी पाक जा 1.25 लख सहाबी गॾु आहिनि। पाण फरमाईंदा ऐं सहाबियो मां तव्हांजो महबूब आहियां, मां तव्हांजो नबी आहियां, मुंहिंजो हक़ आहे त मां तव्हां खां पुछां ॿुधायो त हे खून केरु कयो आहे मदीने में? असांखे त ख़बर न आहे। हुज़ूर फरमाए छो क़त्ल कयो अथई? क़ुरान थो चए त क़त्ल जो बदलो क़त्ल। पर मुस्तफा क़ुरान खे पोइते करे पंहिंजी ॻाल्हि थो करे, इन जे करे जो असांजो नबी बाइख्तियार नबी आहे। जीअं वरेस तीअं करे मुखालिफ खे सोचा त क़ुरान मां हिकड़ी आयत त कढी ॾेखारियो, तूं चईंदो त नबी मूं जहिड़ो आहे। हिकड़ी आयत त छा, पर तुंहिंजे अबे ॾाॾे खे बि ताक़त कोन्हे जो क़ुरान में हिकिड़ो लफ़्ज़ कढी। पर अहिड़ा कई वाक़िया आहिनि जेके क़ुरान थो चए हीअं कयो, मुस्तफा क़ुरान खे पोइते करे पंहिंजी ॻाल्हि थो करे। साईं तुंहिंजे शान में ॾाढी बेइज़ती थी करे, पर पहिरियों ॿुध साईं मूंखे प्यारी ॿुधाई। इन मूंखे पुतड़ा भी जावा मां अंधो भी आया अखिन मां नाबीन भी आया पर छा क्या जो मां जेडी मना तो के दुरूद और सलाम पढ़ा को त हिय वरी अंदर में सड़ंदी त नबी जी तारीफ था कन हिय था कन मां बटे चकर सोना छलियो मास तो मुखे तू भली गालियों दे छा भी कर घट वध गाला पर मुझे दिल भर नबी जे शान में लफ्ज पे नचो हुजूर जे शान में कुछ भी नचो हुजूर जे शान में बेस्ताना लफ्ज नचो खुदा खाना लफ्ज नचो मुझे सोना नबी मुड़े मां तुझे इश्क में नातू पियो पढ़ा गजल पियो पढ़ा ये पियो चवा त मुझो मुस्तफा पाक पत्थरो लखन में जिए गुल गुलाबी आसोहणो गुलन में जिए गुल गुलाबी आसोहणो गुलन में मुझो मुस्तफा पाक पत्थरो लखन में गुलाबी आसोहणो गुलन में मुझा हबीब नबी मुड़े मां टुकड़ा करे चलो मास खुदा जो कसम नबी पाक
मुर्की फरमायो तो तुझे मथा खून माफ मारे थई पर सुना ने वो नाबी साबी पोचे न जाने कैसी दिखाई नजरे पर में अपना बना लिया है नजर मिला कर किसी ने यारो नजर का जादू चला दिया है नजर का जादू चला दिया है नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा दोस्तों हुजूर फरमाया था मां तव्हांखे ॿुधाया त चाचे ऐं चाची जे एतबार खां भले में भला कहिड़ा शख्स आहे नाने ऐं नानी जे एतबार खां भले में भला कहिड़ा शख्स आहे पुफी ऐं पुफर जे एतबार खां भला कहिड़ा शख्स आहे सहाबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह ॿुधायो हुजूर फरमाइनि था चाचे ऐं चाची जे अम्मा ऐं दादे जे एतबार खां अगर दुनिया में भला शख्स आहे त मुंहिंजा बच्चा हसन ऐं हुसैन है तबरानी और सदी हदीसा हुजूर फरमाइनि था मां मोहम्मद करीम जन्नत में आया मुझा दोस्तों हजरत नबी पाक फरमायो त इमाम हुसैन जी मासून जड़ियों के जो मासूं कान इमाम हुसैन जी नानी जड़ी के जी नानी काने का हुसैन जे मामन जड़ो के जो मामो काने को मुझा दोस्तों हुजूर फरमाइनि था तो हुसैन के टे मासूं है हजरत उम्मे से हजरत बीबी ज़ैनब हजरत रुकैया हजरत उम्मे कुलसूम सही फरमाता ये हुसैन जो मासूम है रब करीम जी ज़ात हुसैन के टे मासूम अता फरमायो नबी करीम के चार जो हुयो हे वरी विचारो चवंदो आ त नबी के हिकड़ी फातिमा ही टे थियूं कोनो अदा जेको नबी जे शान के घटाए नबी जे घराने जी खिला करे नबी जी न्यायन खे न मने मां तो चवा इहो हुबदार नागे इहो दुनिया में गद्दारा हुजूर फरमानो के चार न्याय है तो हिकड़ी न्याय सुभान अल्लाह पढ़े किताब पोने ठबाव धक्का त हण दो न थोड़ो तवज्जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था मां भी जन्नत में हुसैन भी जन्नत में हसन भी जन्नत में फातिमा भी जन्नत में अली भी जन्नत में पर जन्नत में केड़े शान सा केड़े मकाम सा जड़े दुनिया वारा जन्नत में विंदा हुजूर फरमाइन था अल हसन वल हुसैन सैयदा शबाब अहल जन्नत ओ दुनिया वारो बुधी छड़ो दुनिया जे तख्ते ते जेको जन्नत जे अंदर दाखिल थींदो साईं फरमाइंदा सभनी जन्नत जे नौजवानन जा सरदार हसन हुसैन होंदा अबा केर हुंदा हसन हुसैन होंदा पर तिरमिज़ी शरीफ जी हदीस आ कुरान जो आयतों बुधई हाने हदीस पाक में ईंदो आ हुजूर फरमाइंदा जन्नत में विंदा पर जने क़यामत जो दिहाड़ो थींदो तो सुभान अल्लाह क़यामत वारे दिहाड़े में छा थींदो दुनिया वारा तरफदा वतंदा रुलदा वतंदा गुनाह उनन के हथ में होंदा तो गुनाहगार गुनाहन में मुदाबिया होंदा साईं फरमाइंदा त असां पंजतन पाक पाण में पंज जणा होंदा से अबा खड़ा अजा तकरीर त मुझी हाने शुरू भला करता न भरी वजो नमाज़े उसी के ये सजदे उसी के ये कलमा उसी का ये कुरवा उसी का जिसे पंजतन का घराना मिला है जिसे पंजतन का घराना
फरमाइंदा जरे क़यामत वारो दिहाड़ो थींदो साईं फरमाइंदा अना वबनाया वबिंदी व अली फी कुब्बतिन तहतल अर्श इला यौमल क़ियामह। अल्लाह रे हबीब फरमायो जरे क़यामत जो दिहाड़ो थींदो नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो 50,000 साल जो हिकिड़ो दिहाड़ो थींदो साईं फरमाइंदा उन वक्त में अन मां वबनाया मुंहिंजा पुट हसन हुसैन व बिंती मुंहिंजी न्याणी फातिमा ज़हरा व अली ऐं अली फी कुब्बतिन अर्श। साईं फरमाइंदा अर्श जे हेठां अल्लाह ताला हिकिड़ो नूर जो कूड़ो हणाईंदो नूर जो शामियानो हणाईंदो मां मोहम्मद करीम पंजतन पाक सां गॾु तवाज़ा मां उते क़यामत वारे दिहाड़े में जेको अर्श जे हेठां हूंदो पर नूर जो शामियानो हूंदो ॿिया सभु हेठि हूंदा पंजतन पाक सभिनि खां मथे हूंदा। सुभान अल्लाह। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा दोस्तो तबरानी और सजे अंदर हदीस आहे हिकिड़े दिहाड़े मुंहिंजा महबूब नमाज़ सुमारी पढ़ाइण जे लाइ ॿाहिरि अदा मां जंग बयान कयां थो पहिरियों तव्हांखे फ़ज़ाइल ॿुधाईंदो हलां त हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ जे लाइ निकिरी आया सुमारी जी नमाज़। कहिड़ी नमाज़? साईं फरमाइंदा मुनाफ़िक खे ॿ नमाज़ ॾाढी ॾुखियूं लॻंदियूं हिकिड़ी सोमारी जिन फजर ई सोमारी नथो पढ़े तो समझो फैसलो पार कर मुनाफिका ऊंताई जी रात आसिया। साईं फरमाइंदा ने या अहमद बशिरल मशाइन फिस्लम इलल मसाजिद बिनूर तामिया इला यौमल क़ियामह। ओ मुझा महबूब उन ईमान वारन के बिशारत दे जेके रात के टाइम में घर छडे सानू छडे इशा दी नमाज पढ़ाईंदा है ओ मुझा दिल भरने के बिशारत दी जने क़यामत जो दिहाड़ो थींदो इन्हनि जा चेहरा चोटीअ जे चंद्र वांगुरु चमकंदा। मुझा दोस्तो हिकिड़े पासे में हसन ॿियो पासे में हज़रत हुसैन सहाबी सिखूं हणी बीठा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मुकाबतुल्लाह ॾे करे चवंदा अल्लाहु तफसीर लिखंदा इमाम हसन भी रहियो पर हुसैन जिताए ॾिसे नानो करे जातो मौजू में छड़े ने हसन से हुसैन साईं जाओ अवादे आलवाल फातिमा नालो छा रखी जी साईं मां छो रखा पंजो पी अली रखी अड़े सालू हुजन त एड़ियो हुजन जेके मुर्स जो अदब कर मुस्त अली तू रख सोना तो जे हुजूर जो मां अल्लाह ते तो चने आजा सोच नहीं पिया त जिब्रील आयो सोना सोच न मां खुदा नालो रखे छड़े त मां हुसैन छा रखियो त मासे हाने बार जमंदो आ तो उनके कन्न में तकबीर चइबी आ अज़ान चइबी आ। मुझा दोस्तो नबी पाक इमाम हुसैन के खणी पंजे हथन मुबारकन में चवंदा अल्लाहु अकबर ओ मुझा बच्चा हुसैन याद रखियो तकबीर अज़ान जेका चवाए थो या बारन के दिबिया मां तोखे इन जे करे थो जा जो मां इन नमाज जे दौरान तोखे नमाज जो हुक्म थो क्या मुझा बच्चा इन नमाज जी परत हुजई किताब लिखंदा तो उन टाइम ते हुसैन गाना शुरू कयो जी मुझा नाना तकबीर तो चया अज़ान तो चया नमाज एहड़ी पढ़ी देखारी दो मां जो महशर जे मैदान में 1.25 लाख नबी गड थींदा 1.25 लाख तुझा सहाबी गड थींदा आलिम पीर बुजुर्ग सब गड थींदा उन्हनि भी सजदा कया हुंदा पर क़यामत वारे दिहाड़े खुदा नाज़ कंदो त तुझे बच्चे हुसैन जे मथा नाज़ कंदो। सुभान अल्लाह अल्लामा इकबाल बचे फरमाए तो सजदे तो सबने किए इसका नया अंदाज है अरे सजदे तो सबने किए इसका नया अंदाज है अरे इसने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है। मुझा दोस्तों यो बयान मां कंदो थोला पर
जने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह अकबर करे नमाज में सजदे जी हालत में वया हजरत इमाम हुसैन इमाम हसन नबी पाक जे पाक कुल्हन ते चढ़ी मथों वेही रहा अब थक्या न आयो मां बे करबला बयान कया मन हुसैन राजी थे पर जति को रिवायत कोन कबियो त ज़ैनब जो मुंडरी उला थने ज़ैनब जा पगड़ा फरन धूड़ पई ते उठ में कोड़ू रिवायत कंदो अरे ज़ैनब पाका खुदा जो कसम बीबी ज़ैनब बेपर्दे न थिया जने करबला थी वई और करबला का बाद जने शाम के मुल्क में मुजा मिठा हजरत बीबी ज़ैनब के यजीद वठो प्रावण तब पर्दे जी हालत में ही बेपर्दा आल बे त चाई ना स्टेट ते वही कूरत वाली पगड़ा फाड़न से फोन लाथन से खुदा कुछ भी मारे याद रख जाए 50-60 हजार तो आए जो वठी दो जो हित खबीरी दुई केड़ो ने क़यामत में हुसैन जादो मो कर दे तो जी भेड़ मा जाइए के बेस्ती सा नाला वठे बर्दाश्त कंदे अरे रसूलुल्लाह जा बच्चा तब आलम का बुधो ना गुण सैयद आजादी करो कि 500 दरमद नहीं मुस्तफा ने जो हज कबूल कराए छयो खुदा जो कसम जको सैयद जी इज्जत कंदो मोहम्मद उनके जन्नत में वठी वेंदो हुसैन हसन कुलन खबर है सैयद सिस्टम किथों जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वक्त में नबी साईं जो पुत्र हजरत इब्राहिम शहीद थी वियो दुनिया छडे वयो अचे काफरन ठठोलियूं शुरू कयो मोहम्मद जो नौज बिल्लाह नस्ल खत्म थी वियो असल खत्म थी वियो छो जे पुत्र मां नस्ल हलदी मुस्तफा जो इब्राहिम शहीद दुनिया छडे वयो हुजूर थोड़ा गमगीन चा दुखारा चा त हिकड़ो पुत्र भी दुनिया छडे वियो मुझो पियो पुत्र भी दुनिया छडे वियो क्यों पुत्र टे पुत्र नबी पाक के होया पर मुझा सोना दुनिया में इन के करे न रहा जो अल्लाह फरमायो खातम नबीन ओ मुझा महबूब नबूवत तुझे मता खत्म आने को भी नबी नहीं दो जे बदा जना त नबी जना ते करे नबूवत तुझे मता खत्म खुदा दी जान कसम हुजूर दुखारा क्या उते जो ते रब जिब्रील के मोकलियो ओ जिब्रील जी मुझा रब जी वञो मुझे दिल पर नबी जी दरबार में कुरान खणी वञ ऐं उनके च इन्ना आतैना कल कौसर फसल्ल लिरब्बिक वनहर इन शानियक हुवल अबतर ओ मुझा महबूब मां अल्लाह तवा के कौसर ता फरमायो तमा जो दुश्मन जो नस्ल न होंदो ऐं तो मोहम्मद जो नस्ल क़यामत ताईं हलंदो साईं गुरता गाल की पर वजात न वजात सुई आहे अल्लाह जी फरमाया दुनिया जा बार पुत्र मां पर तुझा बार फातिमा के मां बयान फातिमा तु ज़हरा मां खुदा जी जा जो कसम हुजूर नमाज में हुसैन के भी लाथो हसन के भी लाथो सलाम वराइन था आलिमन का पूछो तो जेको नमाज में हथ पई खोली दो व नमाज फटी पोदिया टुटी पोदिया पर हे तो खुद शरीयत जो मालिक ही पाना मुसलमान भारो हुजूर फरमाइन था ओ मुझा बच्चा हसन हुसैन वणो पंजे घर दे हल्या वणो हजरत इमाम हुसैन वरी मोटी आयो अर्ज करे तो नाना साईं किया वणो मदीने दी घिटन में अजो वडी ऊंट है बस हजरत अबू हुरैरा या रसूल अल्लाह इजाजत मुखे साथ दियो हुनन जो चवण किताब लिखंदा त एड़ी आसमान मां एकड़ी बिजली करकी विज थी जो सॼो मदीनो रोशन थी वियो मदीनो रोशन थी वियो हसन हुसैन पंजी मंज़िल मकाम ते पहुता मुझा दोस्तों घर में जलवे कर जा ए सॼो मदीनो रोशन थी वियो अदा केड़ो मदीनो जे मदीने जन दुनिया सॼी रोदिया अल्लाह जे प्यारे फरमायो खुसरवी अच्छी लगी ना सरवरी अच्छी लगी हम फकीरों को मदीने की गली अच्छी लगी
मुझा दोस्तों सुनन इब्ने माजा जे अंदर हदीस आ मुझा सोना हबीब हजरत याला बिन मुर्रा रिवायत हो करे तो मुझा सोना हबीब हिकड़े जहारे मदीने पाक में के दावत ते हजा आखिरी फजाइल हदीस आपको दावत मोटी आया तो मदीने की तंग गली का गुजरा सोड़ी ॾिसंदा त इमाम हुसैन नंढड़े छोकरनि सां रांदि पो सुभान अल्लाह हुजूर साहब ने जो ता पियो बीठा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा गोटा ज़मीन ते खोड़िया थोड़ो तवज्जो मां करे ताके चयो न चुरुप यार मुखे नथी वणे दुरूद मुझे हबीब दे सल्लल्लाहु अलैहि गोटा बनी में ही रहा हुजूर जी ये वे बोआजियो उठ बैठ वेगे हुजूर वेगे हथ ही सदा करे पान फरमाइंदा ओ हुसैन बार चवंदा हुसैन तो के नानो मोहम्मद करीम सदे तो हुसैन अलियामु मोहम्मद सा जो खातिर तपा इमाम हुसैन नथो जे नथड़ो बारा वरी हुजूर ओडे फिरीगा जे हुसैन राज तो करे हुजूर वरी फरमाता हो मुझा बच्चा हलियाम के भाकुर पा मां मोहम्मद सा सीने लगो इमाम हुसैन महबूब करीम जे यादो आयो हदीस पाक जा लफ्ज तो मां बुधाया ये का आम गाल ना है हदीस जे किताब में आ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुसैन के गलन ते चुमियो प्याज मथे ते चुमियो प्याज अखिन मां थोड़ा गारे साईं फरमाइंदा मुझा दिल पर बच्चा सब्र क जाए सब्र क जाए ओ मुला तू चवदो आ त नबी के गैब काने खुदा जो कसम 58 साल पहरा मुझे दिल पर नबी फरमायो तो मुझो बच्चो करबला जे मैदान में शहीद थींदो मुसलमान भारो हुजूर करीम पनी न्याणी के फरमाइंदा बाबा दरवाजो बाहरो नैया दरवाजो मता के रची वने अना दरवाजो बंद करते आ त इमाम हुसैन आयो एदो हुसैन आयो होडो जिब्रील आयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवा हिन सा मोहब्बत कयो हुजूर फरमायो अल्लाहुम्मा ऐ मुझा मौला अना उहिब्बु हुसैन मुझा मौला मा हुसैन सा मोहब्बत हो क्या पर जे को हुसैन सा मोहब्बत करे तू उन सा मोहब्बत कर जा हजरत जिब्रील जो या रसूल अल्लाह तवा जो है बच्चो एरो वक्त दो जो तवा जी उम्मत हिन के बेदर्दी सा कत्ल करे छड़ी दी टुकड़ा टुकड़ा करे छड़ी दी पान फरमाइंदा भला केड़े हिसाब सा जी करबला जे मैदान में इमाम हुसैन के शहीद कयो वीदो ओ मुझा महबूब जे चो तमाम मिट्टी में करबला की खणी अचा हुजूर फरमायो देखार हजरत जिब्रील अल्लाह जे तरफ का करबला की मिट्टी में खणी आयो वा हुजूर के देखारे मदीने वाले साईं के या गाल बुधाई तो मुस्तफा जे अखिन में कोढ़ा जिया ये चवंदा है छाछो तो करबला खड़ी कई करबला जी पहरी पहरी तकरीर करण वारो जिब्रील इरा समझो लफ्ज बुधो आ करबला ते पहरियो रोवण वारो मोहम्मद मुस्तफा है अखिन मा गोड़ा गार या मुस्तफा जी सुन्नत बाकी हर भरू पाना के मुकू हण यो किथे कोने को ना के सहाबी हयो न के नबी हयो न के सिद्दीक हयो न के शहीद हयो हुसैन जी गाल बुधी करे नबी पाक रोई बैठा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोन प्या बाहर निकली आया सहाबे इकराम इंतजार में बैठा मुस्तफा रोदा आया अबू बकर इंतजार में आ उमर इंतजार में आ मुझा तो हैरान की बात नबी पाक छालाए तारो है अर्ज करे तो या रसूल अल्लाह तवा छाजे लाए थारो हुजूर फरमायो ए सहाबियो हाने जो हाने जिब्रील आयो उन जी
चयो तुझी उम्मत हिनके बेदर्दी सां क़त्ल करे छड़ी दी। खुदा जो कसम नबी जे घोड़न के ॾिसी हुजूर रोवन पिया, पर हुजूर खां बाद में अबू बकर उमर उस्मान अबू हुरैरा भी रोवन पिया। हुजूर फरमाया बचा है लिया नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़ुबान बागर कढी पाण फरमाईंदा हुसैन मुंहिंजी ज़ुबान चूस। जेको नबी को ज़बान चूसे त छा था समझो? हां पी रिवायत में ईंदो आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हुसैन जी ज़बान चूसी आ। पाण उते लफ़्ज़ इहो फरमायो त हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन। हुजूर फरमायो हुसैन मूं मझा गए, मां मुस्तफा करीम हुसैन मझा आया। मुसलमान भारो हे नबी जो घरानो कदे हुसैन मदीने में मुस्तफा जे तो हुसैन कुल्हन ते आ। जे हुजूर जंग ते वञन त हुसैन झोली में या कुल्हन ते आ। अदा महबूब के एतरा त प्यारा हुंदा जो हिकड़े निहारे अकेला मुस्तफा करीम नमाज पढ़न पिया। सहाबी भी बीठा अल्लाह ताला दी जात बाबरकात के मुस्तफा सजदो कयूं बीठो आ। टे दफा सुभान रब्बिल आला चाहिए तो हुसैन अकेलो पहिरियों ॿई भाई रहा। इमाम हुसैन अकेलो नमाज जे कुल्हन ते मथा महबूब जे वेही रहियो। अल्लाह हुजूर फरमायो सुभान रब्बिल आला, सुभान रब्बिल आला, सुभान रब्बिल आला। सहाबी हैरान थी विया, अलाए महबूब बज़ाहिर तौर दुनिया छॾे विया, अलाए अल्लाह जे दीदार में आहे। खुदा जो कसम हे मुल्ला चवंदा आहिनि त नमाज़ में नबीअ जो ख़्याल अची वञे त नमाज़ भॾी पवंदी। किताब मूं वटि पियो आहे, पर असां चवंदा आहियूं नमाज़ उहा ई हूंदी आहे जे नमाज़ में मदीने वारे साईं जो दीदार थींदो आहे। मोटा चो किताब बाबा जे गदर जो ख्याल अची वने नमाज में त नमाज थी वेंदी। रसूलुल्लाह जो ख्याल अचे त नमाज थी। अञा मुसलमान तो जी पाण बुद्ध नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदे में हा। अल्लाह जिब्रील के मोकिलियो, जिब्रील मुझे दिल पर नबी के वनी चो मुझा महबूब नमाज मोजिया तुझे कुलन ते मुझो हुसैन वेठो आ। तू मथे नथी जा जसी तई पान पुठियता न लहे तेसी तई तू मथे नथी जा। अरे हुजूर सजदो खुदा के प्या कर पर हुजूर जी दिल त दिल पर हुसैन जे तरफ हुई। खुदा जो कसम मोटी वियो ओ मुझी अम्मा मां पंहिंजे नाने जे कुलन ते वेही रहियो आहियां। अम्मा दी चयो बाग तेरा कम न कर चतो ओ मुझी अम्मा मुझे नाने 72 मरतबा सुभान रब्बिल आला चया त करबला जे मैदान में मां भी नाने जे दीन जे खातिर 72 बच्चा कुर्बान करे छड़ी दो। मुसलमान भाइरो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि गाल के मुख्तसर कंदा हलो। यजीद जो जने वारो आयो, यजीद इमाम हुसैन के घुरायो आ। ओ यजीद मुझी बैयत करिया कुसण जे लाइ तैयार थी वन। यजीद के चई यजीद गाल बुध तुझे वजूद में कितो खून आ, मुझे वजूद में फातिमत ज़हरा जो खून आ। सिर हलियो वने टुकड़ा थी वने का परवाह काने का माना ने जे दीन जे मथा सिर कुर्बान करे छड़ी दो। इन यजीद पंहिंजा कितना घोड़ा खड़ी करे मस्जिद नबवी में बधी छड़ा। वे घोड़ा मस्जिद में मुट्ठू कंदा हा, पेशाब कंदा हा। हजरत सईद बिन मुसय्यब ताबई रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा तमाम नमाज जे लाइ परेशान लगो पियो आ। टे दिहाड़ा थी विया मस्जिद नबवी में अज़ान कान थी अचे, मस्जिद नबी में कुरान बंद थी वियो आ। यजीद डटे जे ज़ोर ते वेठो आ। हजरत मुसय्यब जो फरमाया रोई चवां मौला कीअं नमाज पढ़ा। हदीस पाक के अंदर ईंदो आ, मिशका शरीफ जी हदीस आ। वो फरमाए तो जॾहिं नमाज जो टाइम थींदो हो मुसैब तो चवे त मां निगाह मुस्तफा जे रोज़े ॾे पोकिया त नमाज जे टाइम ते मुस्तफा जी मज़ार मूं अज़ान जो आवाज़ पियो अचे। अल्लाहु अकबर।
मदीने में गवर्नर नौमान बिन बशीर ओ आल बेत जी मोहब्बत प्यार कंदो यजीद हुकुम कयो हुसैन दा बड़ो की बा मुजो टावरे मां नौकरा हुसैन जो मां न वण उनके अटाए इब्ने ज़ियाद के गड्डो के इब्ने ज़ियाद इमाम हुसैन के तरह तरह जो तकलीफ हुजण शुरू कयो हता के मदीने पाक के छडण में इरादो कया मदीने के छडे थो हता मदीनो छडण का सोली गाल काने पंजे नाने जो वतन पंजे अब्बे जो वतन पंजे दादे जो वतन यो एडो त मदीनो मिठो वा जो हाजी गुलाम नबी चंदो आ मके खापा बे मदीनो मिठो ॾाढो वान थो ॾिठो मूंखे ॾिसण मां मूं ॾिठो ॾाढो इमाम हुसैन ॾे कूफिन खतरा लिखिया हुसैन करबला ॾे हलिया असां तुंहिंजा मुहाफ़िज़ आहियूं मुरीद आहियूं हज़रत इमाम हुसैन ॾे हज़ारनि जे तादाद में ख़त आया हज़रत इमाम हुसैन पंहिंजे सोट हज़रत मुस्लिम खे मोकिलियो ओ मुस्लिम वञ ख़बर पए त कूफे वारा केतिरा सचा आहिनि ख़ुदा जी ज़ात बाबरकात जो कसम कूफे वारनि ॾे हज़रत मुस्लिम जॾहिं आयो त रस्ते में इमाम मुस्लिम जा साथी जेके आ पंध करे करे दम परवाज़ थी वियो हज़रत मुस्लिम तो चवे त हाणे छा कयां मां तव्हांखे काॾे खणी हलां हू चवंदा मुस्लिम तुंहिंजी काई ज़रूरत कान्हे असांखे हिते दफ़नाए छॾ रस्ते में माण्हू ईंदा वेंदा ख़बर पवंदी त हे उन्हनि जूं क़बरूं आहिनि जन मोहम्मद जे मथां पंहिंजी जान क़ुर्बान करे ॾेखारी हुई 18,000 माण्हू हज़रत मुस्लिम जे हथ ते बैत समझो था न इमाम हुसैन जे खत लिखी हलिया ये ॾाढा प्यारा सुणो बस ॻाल्हि न पुछ इब्ने ज़ियाद के ख़बर पया त हाणे मुस्लिम असांजे शहर में आयो आ नबी पाक जो दीन खणी आयो आ इमाम हुसैन जी तबलीग खणी आयो आ हज़रत मुस्लिम के कैद कयाई हज़रत मुस्लिम जो पानी बंद करे छॾियाई मानी बंद करे छॾियाई हज़रत मुस्लिम कहे तो मुझे हथ ते बैत मन न त मारे छॾींदो मां कफा गबा करे छॾींदो मां हज़रत मुस्लिम जा हथ भी बधाई पैर भी बधाई पानी बंद थियो आ सुबह के टाइम में हज़रत मुस्लिम मुर्के तो खिले तो यजीद जो निगरान जेको इब्ने ज़ियाद उन चे तने छोथो भला खिली छा गाला जवाब में चे तो निभागा तो पानी बंद कयो वा मां रात ख्वाब लधो आ तो मुझो नानो मोहम्मद करीम आपे कौसर के मथा बीठो आ और चवे तो मुझा बच्चा मुस्लिम घबराए न के यजीद तवा जो पानी बंद कयो आ तो मां मोहम्मद तवा के आबे कौसर ते प्याला भरियो बीठो आया तोरे पानी की कोई जरूरत कानेगा तू पानी पंजो खणी वन हज़रत इमाम मुस्लिम के शहीद कयाओ कत्ल कयाओ शहादत जो जान पी वियो आ हज़रत इमाम हुसैन के खबर पईया हज़रत इमाम हुसैन के पंजा झलन पिया ओ बच्चा न वंजा कूफे वारा गद्दार थई तकलीफ दी दई हुसैन चयो बाबा मां की न वंजा मुके तो उन्होंने खत लिखा जने रस्ते में इमाम हुसैन के मुस्लिम जी खबर पईया अखन में गोढ़ा जीवा जो काफिलो वठी करे हज़रत इमाम हुसैन मक्के का करबला जे तरफ निकतो आ खुदा जी ज़ात जो कसम वो हज जे दिहाड़े ते 8 ज़ुल्हज ते हज़रत इमाम हुसैन मक्के पाक मां निकतो आ अदा हज जो दिहाड़ो आ बच्चा चवंदा बाबा तरसी पो त हज करो हज खां पो मते हलंदासी इमाम हुसैन जे दो बाबा हज के ही कया मां 25 हज पंहिंजी हयाती में कया अज जिहाद करणो आ मुझे नाने जे दीन जी अख्तियारी खत्म थी वया ओ मुझा बच्चा हज खां वधीक हुसैन के अॼु जहाद प्यारो आ हज त हिकिड़ो चकर फर्ज़ आहे ॿी रकअत नफ़िल तो सवाब बाकी फर्ज हिकिड़ो हाणे माण्हुनि में रवाज थी वियो व्याज ते रोकड़ खणी हज इन को पुट वञी पिन बेतरा व्याज जो हज न
हजरत सैयदना इमाम हुसैन पंजा बच्चा न्याणियों पुत्र सब सामान खड़े जरे करबला ने मैदान में रवानो छुआ आज मुझा दोस्तों उन कूफिन वट जी पतोआ ओ फलाना पुत्र फलाने जा तो मुंडे खत लिखा ओ फलाना पुत्र फलाने जा तो मुंडे खत लिखा ये खल्क जी तहां वेठायो ये वेगी रे इमाम हुसैन बयान पियो करे अदा छोपियो बयान करे जो इन सब ने जहन्नम में हुसैन के हिकड़ो हजरत हुर्र जन्नती नजर पियो अचे तकरीर वाले फिलाना तो कौन खत लिखो तो कौन खत लिखो हजरत फिटायो न के कलम में आने तो चतो हुर्रो हली आयो बाजी मर्दानो आगाश को भाजो पापता को परवानो ईसर सामानो मत घोट मथाऊं घोरिया मुझा दोस्तों वो करबन में किया हो रखे इकड़ी घड़िया में घोट में जो सागर करे समझाए शिमर जा शेमाना लगी तो जितार वाजन के दुनिया में उम्मीद दीवाना अल्लाह लगी तो जितार वाजन के मुझा दोस्तों इब्ने ज़ाद हुसैन के घुरायो वो हुसैन मुझी बैत मन यजीद जो हुक्मा हुसैन जो जान हलीम ने कुर्बान करे चला जने जंग शुरू किया खुदा जो कसम मासूम मासूम बच्चा इमाम हुसैन सा गदा हजरत अली अकबर जड़ो जवान जो सहाबा इकराम नबी पाक दुनिया छड़ने का बाद में हुसैन के चौदा हुसैन अज पंज अली अकबर के बाहर कदिया उन जो दीदार क्यों छोजे अली अकबर के दिसदा त अली अकबर की सूरत मोहम्मद की सूरत साकी होनी हुई हजरत अली अकबर रज़ी अल्लाह ताला बाहर करबला में मैदान में निकतो जंग जो ऐलान शुरू थी वियो वाह अकबर खुदा जो कसम आखिर मां घोड़ा बहर पिया हजरत अली अकबर भी जंग में लथो होनो यजीद जो 22,000 लश्कर हेडो 72 जन जो लश्कर हजरत सैयदना इमाम हुसैन अली मकाम जो बच्चो जरे करबला में जान कुर्बान तो करे थे तो बाबा ओ मुझा बाबा हुसैन अज बड़ी जान मां तुझे मथा लुटायो थो वना जरे हजरत अली अकबर जो जिस्म मुबारक हेठ पयो आसमान में मलाइका भी रोवन पिया पूरो भी रोवन पियो आसमान भी रोए पियो हजरत अली अकबर जो जनाबो जरे जमीन पे पियो मुसलमान भारो हजरत इमाम हुसैन जो पियो साथी जंग ते पियो हजरत अब्बास भी शहीद थियो बाजू कटाई जी वियो खुदा जो कसम हेडो भी लाश पिया हेडो भी लाश पिया इते नमाज जो टाइम पियो थे अदा होडो जंग पई थी हले हुसैन खीमे में मजरब जी नमाज वेठो पियो करे खुदा जो कसम होडो टुकड़ा टुकड़ा जिस्म थी वियो हजरत इमाम हुसैन आली मकाम जदे दही जी रात आई अंदर खेमे में टपी आया पान फरमाइंदा बाबा ज़ैनुलाब्दीन हाने सब कुर्बान थी वा धरजे नहीं छड़ी से हाने नाल बुत मां जो सुबाने वारो मां करबला जे मैदान में पंहिंजी जान कुर्बान करण थो वञा ओ मुंहिंजा बच्चा मुझे पोया मातम न कजाए मुझे पोया पिटका न कजाए तुहर न वजाए जाए बोता न खणजाए मुझे पोया सब्र कजाए छो जो रब फरमायो वा त इन्नल्लाह मअस्साबिरीन मां सब्र वारन सां गॾु आहियां हज़रत ज़ैनुलाब्दीन तो चए बाबा मां बि घुसण जे लाइ जा रहा चे थो बाबा तोखे न कुराईंदुमि छो जो मुंहिंजा सत सैयद कुर्बान थी विया मुंहिंजे दादी जो दीन आबाद थी वियो ओ मुंहिंजा बच्चा तोखे कुहाइणो न गे छाजे करे जो क़यामत ताईं सैयदन जो नस्ल ज़ैनुलाब्दीन मां हलंदो अर्ज करे तो मुझा बाबा का अदा बयान करण दे त दिल न थी चवे एडो वडो वाक़ियो इमाम हुसैन जो रात जो टाइम छुआ मदीने पाक दे मुड़ करे ते तू मदीने जा मीर सुन मुझा सदरा हर मुबारक पेरे आसी तुझे आसरे छा मंजर होंदो जरे यजीद की जंग शुरू
सूथिया शहन महीनन जो मासूम हजरत असगर के पानी जी वञ लगी आ घरवारी थी चयो हुसैन इनके पानी हथ करे दे चलो किथा पानी आया चलो कहां पानी निकले नहीं यार है तरीने आप कहां से ले आओ यहाँ दूर है मदीने मदीनो पाक परेया माखियों ता पानी खरीजा यजीद ने खड़ी आयो यजीदियो तवाजी मूसा जंगा तवाजो मूसा वेदा तवाजो मुझे न मासूम असगर केड़ो दोह कयो वा यजीदी चवंदा हुसैन भैया तमन ता पानी जन जे ले तैयार आयो खुदा जो कसम इम्तिहाना इम्तिहाना न तो हुसैन त जन्नत मा भी पानी घुराए सके तो पर फरमाई मुझे बच्चे के पानी जो खुदा जो कसम यजीद ने पानी न दिनो तीर खला जो कराएगा त मासूम बच्चे हजरत असगर के लगवा अरे कचरो मासूम रतो रत थी वयो अखन मा कोढ़ा वही आया हाने रत मुबारक खड़े आसमान ने पहुंचलाए आसमान चे दो हुसैन मोहम्मद जो कसम थई तयो रत मुंडे न उछला जमीन दे तो उछलाए त जमीन चे हुसैन मुझे मथा न उछलाए जा वडी करबला थी दी अखन मा कोढ़ा गारे मथे मोहर करे चे तो मोजा मौला रजा तेरी मेरा जीवा बच्चा मेरा हुआ कुर्बान रजा तेरी मेरा जीवा बच्चा मेरा हुआ कुर्बान अरे मासूम बच्चे के पानी जे खड़ी हुआ यजीद ने तीर ठका कढ़ायो ओ लाश खड़ी करे जे पाक खोजे तब असगर जालिमन असगर की कुर्बान करे छड़ियोवा उन अम्मरे बीबी ज़ैनब नजरे मासूम जो लाश मुबारक दिसी करे अखन मा गाने गोरा चेती या रसूल लागे उज़र हालना या हबीब लागे इस्मा कालना या रसूल लागे उज़र हालना या हबीब लागे इस्मा कालना जरे किताब लिखदा तो जरे हजरत असगर के तीर लगोवा उन वक्त में मदीने वाले संग जो रोजो चुंबश में अचियो हो सुभान सुभान दुरू शरीफ लगे तो ता के दुरू कन्या मुडो पर घुरा ना जो चुप थी दादा पढ़ो दुरूद आले नबी जो दुरूद पढ़ो मैं जिक्र हुसैन मुसलमान भाइयों जने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सभई बच्चा बाजार तौर करबला में कुर्बान थिया हाने हुसैन जो वारो वायो सुबह जो 10 मुहर्रमुल हराम जो हारे थिया किसो तमाम वडोवा पर बयान कर जले टाइम हुजण खपे टाइम तमाम थोरो मजा मिठा हाने करबला जे तहिए ते पायो पायो सिजू भिवा अल्लाहु अकबर जा नारा लगी जा इमाम हुसैन हजरत मौला अली जी तलवार हाथ में गया शेर जा पुत्र में शेर हुंदा लूसी जा पुत्र में लूसी अलिया अलिया हां 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 अली एड़ी असलिया हां पान फरमाना हुजूर फरमांदा अली वा हलिया आई अली अदब वारो बथ खबर दो ना अली जई पर यमन के पेट में हो त नबी साईं जो ईंदा त अली साईं जी अम्मा फातिमा बिनत असद उठी भी हंदी ॿिया वरी भाई कावड़ बास छाजे लाजू छाका मोहम्मद के उठी भी क्या चवती मैं न उठती हूँ मगर हैदर उठाता है मुझे मैं न उठती हूँ मगर हैदर उठाता है मुझे कह रहा है अमा उठो मुस्तफा देख रहा है तुझे मैं न उठती हूँ मगर चली बाबा माँ को
हुसैन मारी दो वेवा थकण दो वेवा हजारे जहन्नम में पहुंचाई दो वेवा खुदा जो कसम बड़ा दो वेवा अरे हेडा इनो हुसैन होडो हजारन जो लाता दादा पर सबनी के टुकड़ा टुकड़ा कंदो वेवा पर छा करे जो इमाम हुसैन के बागुन में तलवारों कंध में तलवारों टकुन में तलवारों छा मंजर हो दो खुदा जो कसम बिताई करे जो दो तक जो करे बला जो निसारो इनाज के कपरूड निराज कजो करे बला जो मलाइका पाड में भागो पाए अखन मा कोड़ा सा गन मोजा मोदा असा के इजाजत रे तो हुसैन जी वनी मदद कयो असा के इजाजत रे कहीं नहीं यजीद जा लाश टुकड़ा करे छो खत्म करे छो रब फरमाइंदो आए मलाइको तमाम परे छो अजो खबर पवदी त जवान केरा जवान यजीद जा जवान मुझो हुसैन तमा परे थी भी हो तमा जो बाब वास्तो कोने अज मुझो हुसैन तही मुहर्रम जो दिहाड़ो अज करबला में तलवारन सा रांद खेली रहो तमा दुखन में रो था मां रब खुश थो छाजे करे जो बहादुर मैदान में ॿियन जे तरफ़ खां नमो खुदा जे तरफ़ खां वियो जंग शुरू थी वई तलवार जी निभार हलीरा खुदा जो कसम नमाज जो टाइम थियो अल्लाहु अकबर शिबरी के फरमाइंदा चंद्रा लहो मुझे नमाज जो टाइम थी वियो मता क्या मजे हार अल्लाह मयान जे त मुझा महबूब हुसैन तो नमाज छदी मुझे नाने कन में अजान चाहिए शिबिर कंधा तालत हुआ हजरत इमाम हुसैन अल्लाहु अकबर करे नमाज में बिठवा पर रिवायत रिवायत में इंदो तयम्मुम करे नमाज पढ़ी वरी हिकड़ा चवंदा तयम्मुम को न कयो भई पंहिंजे बच्चन जो रत खणी उन सां वुज़ू करे पंहिंजे रब जे आरो सजदे में बीही रहियो मुसलमान भाइयो अल्लाह अकबर करे सजदे में हलियो वियो सजदे में टुकड़ा टुकड़ा जिस्म थी वियो मेरे दिल में ख्याल कयो जे नमाज पढ़ी बस कंदो असा के मारे छड़ींदो ते करे कंध में तलवार हड़ा तलवार इमाम हुसैन के लगिया मुसलमान बारो खुदा जो कसम आसमान उगारो थी वियो जमीन गाड़ी थी वई फलक गाड़ा थी विया औरतूं गाड़ियूं थी वियो हुरो हैरान थी वियो मलाइका हैरान पखी हैरान थी वो है दाश शहीद वो यजीद छा कयो जो भला घोड़ा अलविदाया निहाया खड़वा दिखाया भला घोड़ा खड़ी करे इने इमाम हुसैन जे जिस्म जे मथा पियो घुमाए होडो जिस्म ते घोड़ा पिया जुड़ जुड़ी का धारा होडो पर्देदार हजरत बीबी ज़ैनब खीमे मां दिसी रही हजरत ज़ैनुल आबिदीन भी दिसी रहो होडो उन जे अखन में घोड़ा है हेडो यजीद इमाम हुसैन जे जिस्म के जुदा करे मतां घोड़ा पिया दुकान हलान पिया हजरत बीबी ज़ैनब फरमायो ओ जालिमो ओ खुदा जी का मार पेव तवा मुझे भा हुसैन के टुकड़ा करे छडियो पर मतां घोड़ा न लायो जो ज़ैनब को बर्दाश्त न तो थे चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल छा माजरा है हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन ने आया और फरमाया था हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन रोई चे तो बाबा असा पंहिंजो वाइदो मुस्तफा जे करे पूरो करे ॾेखारियो हजरत इमाम हुसैन जे नाले चे तो यजीदियो इन बाबे जी मुट्ठी मुबारक जो त मूंखे दीदार करायो तो मां ज़ैन पंहिंजे बाबे जी मुट्ठी मुबारक ॾिसां चेहरो मुबारक ॾिसां हजरत बीबी ज़ैनब थी फरमाए न खणी अचजो तामा ज़ैनब बर्दाश्त न करे सघा मुझे बाबे जे वजूद ते तीरन जी बरसात मुसलमान भाइरो हाणे हिते करबला एंड थिया हजरत इमाम हुसैन जी सिरी मुबारक खड़ी करे उनके कंठ में नेज़ो हयो था हजरत ज़ैनुल आबिदीन के जंशीर हया था हजरत
ज़ैनब के जी रहा त हाने मदीने हाने करबला में निकली इब्ने ज़ियाद वने तो टाप जे दूसरी यजीद दे तमा यजीद दे हुसैन जी मुट्ठी खड़ी थो वना यजीद तो खुश थींदो ऐ मुसैद के वडा इनाम दींदो हल हल हाणे जी चादर समझो पी जी मुंडी मुबारक चेहरो मुबारक हां चेहरो बि अहिड़ो जिते खुदा खे वॾा जेके नबी चुनियो नेज़े ते रखन सामो उठन ते चढ़िया हाणे शाम जे मुल्क ॾे विया हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन पंहिंजे बाबे जी मुंहिंजे चेहरे खे ॾिसी वरी मदीने ॾे पियो करे वरी चेहरे खे ॾिसे त मदीने ॾे पियो करे अल्लामा किताब में लिखंदा आहिनि त हुसैन पंहिंजे पुट खे चपन में कुझु चवे पियो चए पियो ज़ैनुल आबिदीन रो न रोवण वारा प्याग तू खुश थी जो तुझो बाबो मोहम्मद सां वाइदो निभाए ॾेखारियो आहे सैयद ने करबला में निभा दिए तव्हां बि चवरायो सैयद ने करबला में वादे निभा दिए दीने मोहम्मद के गुलशन खिला दिए सैयद ने करबला में वादे निभा दिए मुसलमान भाइरो हिकड़े अहिड़े शहर खां गुज़र थियो आहे जिते मुसलमाननि जो शहर हो उते हिकड़ो अल्लाह जो मानो हो जिते रब जो क़ुरान पियो पढ़े छा पियो चवे असहाब कफ ऐं रकीम वारनि जो किस्सो साईं फरमाईंदा त असां बि कफ जो तव्हां ॿुधो हूंदो ॿियो रकीम वारनि जो किस्सो आहे उन जी माना आहे त असां कफ ऐं रकीम वारनि जो अजीब किस्सो आहे हुन इहे लफ़्ज़ ॿुधाया त इमाम हुसैन जी चेहरो मुबारक गर्दन मुबारक ॻाल्हायो जी ओ क़ुरान पढ़ण वारा ॿुधो जे असाब कफ जो किस्सो अजीब आहे रकीम जो किस्सो अजीब आहे त हुसैन जो भी किस्सो अजीब किस्सो अजीब आहे वरी मुसलमान भाइरो जॾहिं करीब आया हिकड़े ॻोठ खां गुज़रिया हिकड़े ॻोठ जे करीब आया त हिकड़ी माई आहे उन पंहिंजे बच्चे खे परणाए शादी कराई आहे कुझु वक़्त खां पोइ बीमार थियो आहे पैसे वारी माई आहे उन एतिरो इलाज करायो पर पुट न पियो बीहे राति जो ख्वाब लथाई त सुभाणे हिन शहर मां हिकड़ो काफ़िलो निकिरंदो काफ़िलो उन काफ़िले वारनि खां दुआ घुराया मुसलमान भाइरो जॾहिं कूफे जे तरफ़ आल बैतन जो काफ़िलो आयो आहे त उन वक़्त में हिक औरत उन चयो त वञा मानी पाणी खणी वञा अॼु ॿुधो आहे त फातिमा जो औलाद कूफे में आयो आहे मूं त ईअं बि पढ़ियो आहे त 10 मुहर्रम अल हराम ते इमाम हुसैन ख्वाब सुबह जो पंहिंजे पुट खे ॿुधायो बाबा मां ख्वाब लधो आहे ॿुधाए जी ॿुधाए जी मां ख्वाब लधो आहे त हिकड़ी माई आहे उहा करबला के बुहारी थी शादी करे बुहारी पुछो मां सां तूं केर नथी ॿुधाए वरी चयो मां ॿुधाए तूं केर नथी ॿुधाए वरी चयो मां तोखे वास्तो मदीने वारे घोट जो केरा अञा बरको लागे त मुंहिंजा बच्चा ज़ैनुल आबिदीन मुंहिंजी अम्मा फातिमा हुई ओ बाबा छापी करे जी मूंखे चए पई बाबा सुभाणे तुंहिंजो हिते जिस्म धड़का धार थी वेंदो मां फातिमा इन करे बुहारी थी जा त मता को कंडो लगी पवई मता को पत्थर लगी पवई इन जे करे मां बुहारी थी जा मुसलमान भाइरो उन औरत सुबह जो सवेर काफ़िले वारनि जो इंतजार कयो त काफ़िले मां माण्हू अचनि था माई जो भागे में आई
अस्सलाम वालेकुम जी अम्मा ताल बेटा परदेसी हाँ हाँ अम्मा को फातिमा तो ज़हरा जी खिदमत मूद कई पर उनके थन ते हिकड़ी औरत हुंदी जंहिंजो नालो हुयो ज़ैनब उहा काथे आ घोड़ा गारे चेथियो मोजी अम्मा वा ज़ैनब तम्मा या जेका पंज हज़रत ज़ैनुल आबिदीन सां बधल मुसलमान भाइरो या औरत जड़े काफिले में आई माई उन यजीद ने अपने ज़ाद के चती बीहो मुझो पुत्र बीमार तमा वट को डॉक्टर आए को हकीम आहे तब जो तो मां पंजे पुत्र जो इलाज कया ओ वरी जेड़ा हरामी ठठोली दिसी जैस यो सामो जवान बिठो यो हलई ज़ैन साईं अरे ने ओ ठठो लगा कर यो डॉक्टर बियो के दिसी जी हीरो सोनो शहजादो बधो पियो चक्कर छा जी अबा छो बधो पियो इशारो सईन हुसैन जे सिर जे करे बधो तस्वीर आओ अबा हलंदे जी मां हे छडींदा तो मां हलंदुस हाने खत्म रस्ते में भी मुस्तफा जा बच्चा तबलीग कंदा इन खे ही इस्लाम चयो जी हां सिंह दरवाजे ते जेडी मले इमाम ज़ैनुल आबिदीन पहुतो त हिन जी नोह जेका शादी कई आई पुत्र के परणाई रड़ियूं शुरू की ताहूं शुरू मोटा इन हकीम के मुजो मुर्स वफात थी मरी माई चेती बाबा ज़ैनुल आबिदीन तुजी वडी मेहरबानी मुजो पुत्र वफात थी वियो हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाए तो मुजी अम्मा मारुगी के फूलन टिकन जो डॉक्टर आया मां वो डॉक्टर आया जो रब जी दिनल ताकत सा मरी वयलन के जिंदा कंदो आया मरी वयलन के आई अल्लाह बन के ताकत दीदो कुरान पढ़ो दा वो बिरो लकमा वाला बरस हो ये बहुत आवे अल्लाह जो नबी साहब के अल्लाह जी दिल ताकत दा मां मरी समझो दान केर हुसैन दरवाजे में टपी आयो चे तो मुजा मौला लज रख जाए हो त करबला में इम्तिहान जो लाशन के हिसाबियो हे त इम्तिहान नागे मुझे बाबे हुसैन के खून जो वास्तो थई इनके जिंदा कर खुदा जो कसम दुआ करी बस कहीं तमाई जो पुत्र खटते सुतो पे फुल दई थी आई कलमा भरे चे तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह वा यहूद औरता यहूद की माइया मुझा दोस्तों या हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन जी करामत दिसी करे ओए 400 घर जेके यहूद जहां ओए कलमा भरे मुस्तफा जे मथा मुसलमान थी व्या मुसलमान नेक यजीदी वट पाता यजीद ने वटाया यजीद सा मिलिया थाली ते इमाम हुसैन जो सिर मुबारक खणी यजीद के आडो यजीद हैरान थियो जी हरामी मां तो के चयो मुड़ी डंडे बदल मार तू कजे तू त ही वडो जुल्म करी आयो सर खणी आयो इमाम जो छाता समझो पी जो जिस्म मक्के करबला में मुट्ठी मुबारक थाली ते पईया होडो ज़ैनबती दिसे होडो ज़ैनुल आबिदीन तो दिसे दिल ते हथों न छांग यजीद दिसी हजरत इमाम हुसैन जी सूरत के हैरान थी जो
पर हुसैन जा चप यजीद वट भी हलन प्या चुरन प्या गालाइन प्या हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन के चई त बाबो तुझो छातो पड़े ची मुझो बाबो इते भी तुझे त तबारकल्लज़ी बियदिल मुल्क वहुवा कुल्ल शैइन कदीर इते में मुझो बाबो कुरान जी तिलावत करे हर यजीद छा कयो लठी खणी करे इमाम हुसैन के ददर में पियो रखे हिकड़े कुरान चयो यजीद हुसैन के चप्पन ते लठी न रखो छोजे हुसैन के चप्पन ते मोहम्मद चुपियो वीदो हो मां उन वक्त में मौजूद हो मां को लटफारी इनके मुस्तफा चुमदो बाहर नगारा दूल शनायु की मलन इनके डंब बहाने सुहाना उत्तम शुरू था दिन मेरा हुसैन जो सिर खणी दूल शनायु नाच गाना खुशू ओ यजीद जवान कम कजे सड़ी जिंदगी मुके मोचड़ा हूं प्यार मानू हणदा एड़ो कम कया जो मां ढक जी लगा नालो इब्न ज़ियाद माने के जी कारा कपड़ा पाए पिटण कुटण शुरू कियो अल बिदाया वन निहाया खण मां तो के देखारिया किताब वनी पढ़ मां को पंजो जोर का गाल न कोरी मां करबला में हुई मुजा मिठा यो खण उता यजीद मातम शुरू को पिट को शुरू क्यो हाने जने मला मातम शुरू थी वियो पिट को शुरू थी वियो ये सारे याद हजरत माज़े ने फरमाया कि क्या मतलब ताई कुटींदा पिटींदा यो या मुजी तवा के दुआ के हाने यजीद जो पुत्र तो चवे ओ ज़ैनुल आबिदीन तुझो बाबो खत्म थी वियो तुझो खानदान खत्म थी वियो मुझे बाबे यजीद जा बाहर तराना ता हलन नगारा ता हलन उन इया गाल कई त शाम जे मुल्क में अजान जो टाइम थी वियो उन ये जो तमाम जो खत्म कि अल्लाह अकबर अशहदु ला इलाहा इल्लल्लाह अशहदु ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह तहाने तो चवेस ज़ैनुल आबिदीन ओ यजीद पलीत जा पुत्र गाल बुधी छद तुझे बाबे जा तराना नगारा अज ॾींहं खां वठी खत्म थी विया करबला जो हुसैन क़यामत ताईं आबादा तुझे बाबे जा तराना खत्म मुझे बाबे मोहम्मद जा तराना क़यामत ताईं हलंदा वो तो अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह अरे यजीद जो नाम निशान खत्म थी वियो कुरान बची वियो नबी जो दीन बची वियो यजीद खत्म थी वियो हुसैन आबाद थी वियो अज घर में कुरान घर में नमाज त इहो मुझे दिल पर हुसैन जी नमाज शै करवा नमाज रोज़ो हज ज़कात सब खत्म थी वने पर हिकड़ी थोड़ो मुझे तवज्जो हुजो इमाम छाजे कावड़ियो दीन बचा सभिन के खबर अब आप दीन बचाने का तो दही मारा मथे को नमाज तो घंटो पड़े हुन त नमाज में सजदो दे करे सिर खत्म आ हुसैन जी नमाज अजब जो नमाज में सलाम वराए हां त नमाज टुटी पया न सलाम न वराए थी पर नमाज अजब होना जी जारी है अकुल दाही नमाज 5 वक्त पढ़ो रमजान में रोजा रखो अजो हुसैनी जको सदाई दो न उनके नमाज पढ़नी दो नमाज न तो पढ़े न वो चई त मां हेतरी आया ते कूड़ो वा ठगा तेरे नंबर जो जो आशिक थींदो आ त माशूक जे अकलन के मञणो पवंदो हुसैन दावा कई न मां अल्लाह जो आशिक अल्लाह जो कोन पई पूरो सकंदे कीमत में सिर दीदो न ए सिर बि तो कुर्बान सिर नहीं जान नहीं बच्चा नहीं मुसलमानों करबला वाले हुसैन सा मोहब्बत करन ये आसान न मगर मुस्तफा की सुन्नत करबला जे हुसैन जे गम में रोवण हुजूर की सुन्नत करबला वाले हुसैन सा मोहब्बत करो 5 वक्त नमाज पढ़ो रोजा रखो हज करो इंशाअल्लाह ताला असा जो हुसैन ता क़यामत ताईं जिंदा वेठो असा जो हुसैन
ता क़यामत ताईं ज़िंदा वेठो आहे। अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह मंज़ूर मक़बूल फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। जन दोस्तन नमाज न पढ़ी आहे उहे नमाज पढ़ा छा कंदा नमाज पढ़ो दुरूद शरीफ पढ़ो त हिकिड़ी दोस्त चवंदो नात पढ़ो सल्लल्लाहु